इन वक्त असां पीरोसण थाणी हद ॻोठ ज़ुबैर राजपुर में मौजूद आहियूं, जिते ॻोठाणनि पारां बासर जवाबदारनि जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मौजूद ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ॻोठ वारा असां सां ज़्यादतियूं था कनि। अमानुल्लाह असदुल्लाह अज़ीज़ुल्लाह ऐं मक़सूद ऐं मंसूर ॿई पुट असदुल्लाह जा आहिनि, जेके असांजे ॻोठ में ज़्यादतियूं कंदा, घिटियूं बि बंदि कनि था, असांजा ॿार पाणीअ ते वञनि था, उन्हनि सां विढ़नि था, धमकियूं था ॾियनि ऐं असांजे घरनि ते बि हमलो कनि था। थोरी घणी ॻाल्हि थिए थी उन लाइ बि लठियूं कुहाड़ियूं खयूं असांजे घरनि ते हमलो था कनि। नाजायज़ी कनि था पाड़े में माल सां रिज़्क सां ॿार बचनि थोरे थकी मसइले ते डंडा कुहाड़ियूं ऊभियूं आहिनि। असां सां नाजाइज़ी था कनि, असांजी घिटियूं बंदि था कनि, रस्ता रोक था कनि, नंढा ॿार वञनि था उन्हनि खे जेको आहे मारणु कुटणु ऐं गॾनि ते जेको आहे कुता बचण, इहा असां सां नाजाइज़ी आहे। असां आला अख़्तियारनि खां इहा अपील था घुरूं त असांजी जेको आहे तोफ़ कयो वञे। हिननि IG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। कैमरामैन रियाज़ हुसैन सां गुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध TV न्यूज़, पीरवसन।